नाज़रीन, अहमदपुर में सरकारी खरीदारी मरकज़ खुली न सघिया आहिनि, जंहिं करे आबादगार सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुर्रज़ाक कलोडो। अहमदपुर में सरकारी खरीदारी मरकज़ खुली न सघिया आहिनि, जंहिं करे आबादगार सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। खरीदारी मरकज़ वक़्त सिर न खुलण करे आबादगार मुनाफ़िक़ोर वापारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि, जंहिं सबबु कणिक घटि रेट ते विकिरो करण ते मजबूर आहिनि। जॾहिं त आबादगार खां वापारी 1600 खां 1700 रुपया फी मण अघ ते कणिक ख़रीद करे रहिया आहिनि, जंहिं सां हितां जा आबादगार सख़्त मायूसियुनि जे वर चढ़ी विया आहिनि। आबादगारनि वधीक आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कणिक जा फसल जीअं असांजो कणिक जो फसल लथो आहे त असांखे सरकार जे तरफ़ां कोई रिलीफ असांखे न मिलियो हुयो आहे। हालांकि सरकार गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट ऐलान कयो आहे त कोई उन ते अमल न थियो आहे। सरकारी सेंटर कोई बि क़ाइमु न कयो आहे। असां प्राइवेट सेंटरनि ते पंहिंजो अनु खणी था वञूं, असांखे उते पंहिंजो हक़ मिले कोन थो। में सेंटर अहिड़ो कोन खुलियो आहे। असांजी 50-60 जरेब एकड़ ज़मीन आहे, कणिक आहे, उहा छड़ी वई आहे। बारदानो न मिलियो आहे। असां काॾे वञूं ऐं घर जे खणी था वञूं, सरकारी सेंटर न आहे ऐं डिपो न खणी था वञूं, प्राइवेट उहो अघु कोन थो मिले, रेट नथो मिले। असां काॾे वञूं? चओ त असां कणिकुनि खे बाहियूं ॾेई छॾियूं। सरकार बाग़ी छाजे लाइ बणी आहे? असां ग़रीबनि जे लाइ बणी आहे न। असांखे हक़ु खपे कणिकुनि जो। असांखे रेट सही नथो मिले कणिक जो, पंहिंजे बच्चनि जो गुज़ारो कयूं या इन्हनि सां मुंहुं ॾियूं। बारदानो बि पूरो नथो मिले असांखे। उन खां बाद में 1200-1300 कयूं वेठा आहिनि, पंहिंजे पेट जी कयो या इन्हनि जी कयो। असांखे पोइ 2000 रुपया त रेट मिले न। छो असांखे लोड़ाइनि था, छो था असांखे तड़फाइनि? फसल असांजा सड़नि था पिया। रेट सरकारी आहे 2000 रुपया, त हिते जेके हिकु हटी आहे ऐं सरकारी फूड इंस्पेक्टर ऐं जेके हिते वापारी आहिनि मिली भगत करे उहे असांखे बारदानो बि कोन था ॾियनि ऐं उन खां पोइ 1400 ऐं 1500 रुपया मण था वठनि। सिंध सरकार ऐलान त करे थी, उन ते अमल कोई न आहे। असां अर्ज़ु था कयूं वज़ीर आला सिंध खे त असां ग़रीबनि हारियुनि जो ख़्यालु रखियो वञे ऐं असांखे 2000 रुपया मण ॾिनो वञे। जेके बि ऐलान कया आहिनि गवर्नमेंट त बाबा असां खोलियूं था सेंटर सरकारी, त उन्हनि ते को अमल कोन थियो आहे। रेट चयो त 2000 ॾींदासीं, उहा बि का ॻाल्हि उन्हनि ते को बि एक्शन वग़ैरह न कयो आहे। फूड इंस्पेक्टर आहे जेको, उहो बि हिन महिल ताईं का ॻाल्हि ई कोन्हे। प्राइवेट खुलिया पिया आहिनि सभु, जिते वञूं था उते ई 2000 जेतिरो ऐलान हो उते 1200-1300 रुपये वठंदा आहे मिली भग करे। असां वटि को सेंटर बि क़ाइमु न कयो वियो आहे सरकारी। बहरहाल उन्हनि घणो ई कुझु चयो त असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं। मुंहिंजी सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त बराए महिरबानी वज़ीर आला खे त सरकारी रेट जेको ऐलान कयो वियो हो उहो असांखे मनपसंदि ॾिनो वञे। सिंध हुकूमत खे घुर्जे त पंहिंजे कयल ऐलाननि ते अमल करे वक़्त सिर ख़रीदारी मरकज़ खोले आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे, त जीअं ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ आबादगार मुआशी बदहालीअ खां बची सघनि। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुर्रज़ाक कलोड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, अहमदपुर।